अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम तिल्का आयातुल किताबिल हकीम हुदन व रहमतल लिल मुहसिनीन अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात व यु'तूना अज़्ज़कात व हुम बिल आखिरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ सल्ले अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। काबिल एहतराम हाज़रीन जमात, अॼु अवां असांजो गॾु थियणु महज़ अल्लाह जी रज़ा आहे। दुनिया में कई गॾिजाणियूं, कई मेड़ाका, कई अवामी इज्तिमा थींदा आहिनि। के ग़मिन जे मौके में, के शादियुनि जे मौके में, के फ़ैसलनि जे मौके में, पर ही इज्तिमा ऐं हीअ गॾिजाणी सजाई वई आहे हिन क़ुरान पाक जे रहमत जे करे।
खुश नसीब इंसान उहे हिन जन जी हयातीअ में, जन जी ज़िंदगीअ में अहिड़े क़िस्म जूं गॾिजाणियूं इजलास इज्तिमा थियनि जंहिंमें क़ुरान पढ़ियो। हिन पासे खां दोस्तन के कोई समझाए तो थोड़ो घट ॻाल्हाए, ओही ॾिसो था थोड़ो छड़ो आवाज घट कर। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। दोस्तों, कुरान शरीफ वो अजीम रहमत बरकत वारो किताब आहे जंहिं जी असां के दुनिया में भी जरूरत आ, कब्र में भी जरूरत आ, आखिरत में भी जरूरत आ। समझो पिया न साईं? इन जे करे समझदार अकुलमंद दाना सियाणो माण्हू उहो आ जेको हिन रहमत वारे क़ुरान पाक सां पंहिंजो ताल्लुक, पंहिंजी निस्बत ऐं पंहिंजी मुहब्बत कायम करे। मिठे मुहम्मद करीम के भी कुरान प्यारो हो, एतरो कुरान मुझे सोने के प्यारो हो, एतरो कुरान मुझे सोने के प्यारो हो जो पाण पंहिंजी पाक ऐं सुहिणी ज़बान सां फरमायो त कायनात समूरीअ में भलो इंसान उहो आ जेको कुरान सिखे ऐं ॿियनि खे कुरान सेखारे। अल्लाह करीम के भी कुरान प्यारो, एतरो प्यारो जो रात जे घड़िन में पंहिंजे प्यारे महबूब कायनात जे सरदार मिठे मुहम्मद के आराम मऊ निंड मऊ उथारे करे फरमायो, या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। इन इलाके जा कलमे पढ़ंदड़ मुसलमान हो चंद घड़िन जी जिंदगीअ में, चंद लम्हन जी जिंदगीअ में अवी सोचे समझी करे फैसलो कयो। अदे गुलबहार नापर जमायत गोठवारन ही प्रोग्राम सजाए करे ओड़े पाड़े परे खां दोस्तन के सॾे करे ही अल्लाह जे रहमत वारो प्रोग्राम इन नियत सां रखरायो ब माण्हू भी ॿुधन समझन अमल कन जिंदगी सजाई थी। असां जे गारंटी काने 250 पंहिंजो सेवर वठिया भी दुकान वारो 8 महीना तो लिखी दे, पखो वठिया 6 महीना लिखी तो दे, मोटर वठिया साल जी गारंटी पे मिले। एतरो कीमती इंसान जंहिंजी दुनिया में मार्केट रेट लगाइण वारो को व्यापारी जायो ही कोने, पर गारंटी 1 मिनट जी भी ना कि न आए कंहिंखे त उहो उथी बीहे त मां ज़ियारत कयूं वञा। लखन मुरीदन जा मुर्शिद मरी विया, लखन वर्करन जा लीडर कब्रुन में सुम्या पिया आहिनि, सवे बिरादरन जा सरदार नवाब चीफ खान बहादुर कब्रुन में सुम्या पिया थी, सवे जमायतन जा पेश इमाम कब्रुन में सुम्या पिया थी। कोई मौत खां बची अदवाइज तव्हां भी कयो, अवा कोई भी मौत खां बची
हाणे तवी वाइज़ समझी विया हो इन जे करे मां पंहिंजे वाइज़ खे पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़ खणी अचां त कोई मौत खां बची बस हिकिड़ी ॻाल्हि इहा समझव ऐं शुरूअ में मां चयो त हिन सोणे खां सवाइ को चारो बि कोन्हे अल्लाह करीम पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में ही जुमला फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबो ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। ही वो किताब आ जंहिंमें शक ई नाहे जंहिंमें शुबो ई कोन्हे ऐं परहेज़गारनि जे लाइ इहो क़ुरान हिदायत नसीहत बणजी करे हिन ज़मीन ते अल्लाह नाज़िल कयो मिठे मुहम्मद ते उन जे ज़रिए हिन उम्मत ताईं क़यामत जे सुबुह ताईं जेसी ताईं काइनात आ त क़ुरान बि रहंदो। तवज्जो हेॾे कजो मुकम्मिल। हाणे अल्लाह कयो का बि कंहिं पासे ॾे ख्याल कोन्हे मामला ठीक थी विया आहिनि। अल्लाह से तव्हांजो अचण वेहण हाज़िरी क़बूल फरमाए सुहिणो फ़ैसिलो कयो अथव पाण न आया हो हिन क़ुरान जे नाज़िल करण वारे रब तव्हांखे घुरियो आहे जो हिते विहारियो अथई न त खोड़ माण्हू हूंदा जेके सुबुह खां चांवरनि खे धको हयूं वरी मोटी बि विया हूंदा त ॿिया बि कम आहिनि पर तव्हां वरी चूंडिजी करे ऐं वेही रहियो अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल फरमाए। क़ुरान हिदायत है उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके परहेज़ कनि। डॉक्टर वटि वञो रोड़ी सखर हैदराबाद 5-8 जी दवा बि ॾींदो परहेज़ बि ॾसींदो मिठे खां बि पासो कजाए चांवरनि खां बि तरियल शइ खां बि वॾो गोश्त बि घटि कजाए मथां एॾो डोज़ हणी छॾे जो 5 ॾींहं पियो छड़ो पछताए त हज़म कॾहिं थींदो। अवा परहेज़ ॾसींदा आहिनि न 5-8 फीस दवाऊं इहे बि ख़र्च थिया परहेज़ बि ॾसे पोइ जंहिंजी दिलि चवंदी त मां शफ़ायाब थियां ऐं दवा असर करे उहो परहेज़ बि कंदो आहे। हिकिड़ी दुनिया जे डॉक्टर परहेज़ ॾसी आहे हिकिड़ी हिन हकीम परहेज़ ॾसी आहे जेको हकीमनि जो बि हकीम आहे। फरमाए यासीन वल क़ुरआनिल हकीम अल्लाह से इन क़ुरान के हकीम करे दुनिया जे लाइ मोकिलियो उहे मरीज़ जेके सारी दुनिया जे हकीमनि ऐं डॉक्टरनि वटि ला इलाज थी अचनि उन्हनि जो बि इलाज क़ुरान वटि मौजूद आहे। परहेज़ क़ुरान भी दसिया परहेज़ पढ़ो बुधायो मामलो अॻिते हली पवे अल्लाह तव्हांजो वेहण ॿुधण क़बूल फरमाए। ऐं क़ुरान पाक जी परहेज़ 1 नंबर अथव अमल अॼु कर फ़ाइदो हिकिड़ी जगह ते न थींदो दुनिया में भी कब्र में भी ऐं क़यामत में भी अल्लाह उॾारे करे हिन क़ुरान जे रहमत जे परनि में जन्नत में पहुचाई। थोड़ो रोज़ो रखो अल्लाह से फरमायो कुरान मजीद में या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ऐ ईमान वारो पूरी जिंदगी डिजो मां अल्लाह का एतरो डिजो हक तुकाती जेतरो मां अल्लाह जो तवाजे मता हक वला तमूतुन न मरजो। सजो वाइस जो हले तो मौत थे ए तू पियो चवे कुरान में तो न मरजो हेडो तो मौलवी हाव शिनी विधाइन मौत जो गालियो करे करे पोर के मानू बेचारा एड़े जलसे में न विधाइन छड़ी दोज़ख जी गाल दा कन मुला का जन्नत जी भी गाल कयो हासे अबा छो न बुधाइंदा से जन्नत जो गालियो भाई हिन सोने में लिखो पयो रब तो फरमाए वला तमूतुन न मरजो
मौत ई ना चेव जो तवाजे खाते में नमाज भी न होजे, रोजा भी न हुजन, माल दुनिया होंदे, हज ज़कात भी न होजे, अबे अमर जे जिंदा होंदे, अवाजी फरमा बरदारी लिखल न होजे। कुरान तो फरमाए इल्ला व अंतुम मुस्लिमून। जड़े तवाजो मौत थे तो तवी पक्का शक्का मुसलमान होजो। 5 वक्त नमाज भी बा जमात लिखल होजे, कुरान जी तिलावत भी लिखल होजे, ज़कात हज खैरात भी लिखल होजे, अवाजे खाते में सब नेकियूं लिखला हुजले। पो मरण सा पहली मंजिल कब्र। नबी सोनन फरमायो या कब्र छड़ो मिट्टी जो ढेर नाहे पर जन्नत जे बागन में हिकड़ो बाग। ढोर जो गिले ते दरते किले में बदल सुबह जो थे ऐ मोल नजर अचे तो दुख डाढो थींदो आ तो यार ढोर मरी वियो। पर जे कदे जाग थी पवई ढोर जी कूक या रड़ या रंभ तुझे कन ते पुगी ऐ जल्दी काती कढी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे ऐ सीर दई विधई तो एतरो दुख न थींदो, डाढो खुश थींदे यार वञणो तो हुयसि पर शुक्र थियो हलाल त कयो में। तो कुरान भी ये सोचे मरंदे तो वही भी थी पर हलाल थी मर जाए। हाँ से मता मा रब जो दर छड़े कई बेदर ते घुमंदे फिरंदे कई बेदर ते सडींदे घुरंदे मरी वने। अल्लाह करीम फरमायो इल्ला व अंतुम मुस्लिमून। मरे तो मुसलमान थी करे मर जाए। जमींदारो दौलतमंदो अमीरो व्यापारी ताजरो सजी दुनिया जी दौलत तुझे खीसे में हुजे पर एतरो एजाज ऐ इज्जत ना है। वडी इज्जत आ त ईमान जे मौत में। अज तो असा बुख फैलाई आ, असा सिर्फ दुनिया ऐ दौलत वारो पासो कबूल करे पंहिंजी दुनिया भी आखिरत भी विञाई आ। पर हिन सोने जे पासे ते अची वने तो फिर दुनिया हसन व फिल आखिरत हसन। मां तव्हां को पुछांदो तवी आया हो कुरान पाक जे जलसे ते ये न सही एड़ी फजीलत सा शान मान सा तवी वेठा हो जो ये दिसी करे खुशी थी थे तो किए त जम्या सोहणे नमूने सा न एक बे के सोड़ न एक बे सा झेड़ो न एक बे के ठूठियूं हणन। एड़ी इज्जत ऐ फजीलत ऐ रहमत तवा के कई दुनिया जे मेड़ में भली के वडे मानू जो जे के सियासी मानू जो जे शादिन में वन तभी लठ थी लगे पर कुरान जे जलसे में उहा इज्जत है जो एड़ी इज्जत दुनिया में कहीं जगह। अल्लाह रब सबनी के एड़ी इज्जत नसीब फरमाए आमीन। महबूब करीम सुम्या प्याहे ने मथो रहमत वारी चादर पैया जिब्राइल जी रब्बे जलील वञ मुझे मोहम्मद जे खिदमत में। अल्लाह सदको वञा उन सोहणे तो जंहिंजे अंगण ते खुद जिब्राइल भी हाज़िरी पियो भरे। जिब्राइल अर्ज कयो सोना रब महबूबन करीमन दे वञण दे ॾाढी खुशी थींदी आ जॾहिं तू रब मिठे मोहम्मद दे मोकिलींदो ही। अॼु कहिड़ो पैगाम आ जिब्राइल मुंहिंजे सोने दे अॼु ही पैगाम खणी वञो औज़िद अलैहि वरतिलिल क़ुरआन तरतीला। तवज्जो मुकम्मल या थोरो अल्लाह जो मोकिलियल कुरान ही मिठे मोहम्मद के जंहिंजे लाइ रब उथारियो निंड मां तो सोना पढ़ वो ही कुरान जंहिंजे लाइ हुजूर फरमायो कायनात में भलो वो जेको कुरान सिखे ऐं ॿियनि खे सेखारे उहो सामान ही कुरान
पर जे अञा ॿुधण जे तव्हीं मूट में आहियो त मां हीअ ॻाल्हि बि करे छॾियां त करबला जे शहीदनि पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हनि में जेकॾहिं कोई किताब पढ़ियो त उहो ही क़ुरान दिल पर तवज्जो कयो तो मां अर्ज़ु कया मता तव्हांखे को माण्हू बिरगलाए करे गलत गालियूं ॿुधाए करे तव्हांखे गलत रस्ते ते वठी वञे समझदार सियाणा अकुलमंद थिजो कंहिंजे कट लगी न पहुजो अॼु जे जलसे में मां पंहिंजे रब के हाज़िर नाज़िर समझी करे रब जे घर जे सहन में वेही करे पियो चवां सदको वञा मां उन सोने हुसैन जे नाले तो सदको वञा हुसैन करीम जे बच्चन जे नालन तो मदीनू ऐं नबी साईं जो रोज़ो इन खां वधीक केड़ो शहर आ केड़ो वतन आ केड़ो मुल्क आ ओ फकीराबाद जे इलाके वारो पर मां महबूब जे इन प्यारे नवासे मिठे मुहम्मद जे इन प्यारे डोटे अली जे बच्चे फातिमा बतूल जे लखते जिगर सोने हुसैन तो सदको वञा जेको कदे मिठे मुहम्मद जे कुल्हन ते घुमे जेको कदे मिठे मुहम्मद जे चीच के चीच वठी ऐ घुमे जेको कदे अली सोने जे अंज में करे अम्मा फातिमा जे झोलीअ में अज उहो हुसैन करबला जे रेज़दार धरती ते नुखा फराशूं कालीन पानी मतो पखा कोनने वाह सदको सैयद तुझे नाले तुझे जात जे मथा सजी दुनिया पूरी थी वेंदी हुसैन जो नालो ज़बान तो कोन विसरंदो पर सियाणा समझदार माण्हू वेठा हो करबला जी तारीख़ करबला जा वरक खोलींदो तव्हांखे मुंहिंजे मिठे मुंहिंजे सोने हुसैन जी ज़िंदगीअ जो आख़िरी लम्हो जेकर नज़र ईंदो त हिकु नमाज़ पढ़ंदे ॿियो क़ुरान असीं दावा सां पिया चऊं ऐं माज जे जलसे में वडे बात पियो तवाजे सामू या दावा कया कोई दुनिया जो तारीखदान कोई दुनिया जो समझदार मानू बियो शय नथो बुधाए सके ये शय बुधाए सके तो मुझे पीर हुसैन करबला में जे कदे जिंदगी जो आखिरी कतरो खून जो दिनो तो ज़बान ते कुरान हो सिर सजदे में होयो को बियो सामान आ तो बुधायो बुधो मुसलमानो कलमे पढ़वारो मुझे मुर्शिद अली मुझे रहबर अली चाचे के संभार जाए अशी टोपिया रे वो अगे दरते संभार हलो पानी संभार जियो अल्लाह से बरकत करे आमीन भली कोई झूठो हणी वेठे पर सीधा सवा न समझो पर झूठो भी एड़ो जो समझ थोड़ो ख्यालो भी होजे अल्लाह से बरकत करे आमीन ऐ कुरान जे जलसे में जुमे जे नमाज ते निंडड़ी इंदी आ ऐ मुखे वरी सफा निंड वारन ते कावड़ न इंदी आ छो त निंड न होटल ते इंदी न कुकड़न जे मेल में न कई मलाखड़े में न प्याला होटल ते दांतन जे गोय में कुरान जे जलसे में ऐ मस्जिद में झूठा निंड जा इंदा हन इयो हिन जे रहमत जो असर चो हिन जे रहमत जो असर हिन रहमत जी माक पौंदी आ जेका तुझे दिसण में नथी अचे पर उन माक जो असर ओ तू एकड़ो सुबह जी माक शबरन ते ए पोख ते दिसंदो होंदे हिन जो असर तुझे दिल ते पौंदो कुरान एडी वडी हस्ती आ ए अल्हम्दुलिल्लाह चो फट मिड़ी आयो आ चो फट अगे ट्रैक्टरन में छड़ा बोकड़ हुंदा हा काडे जलाल जो आवाज काडो शमू मीराली काडो सीधी जा बोकड़ पर अल्लाह के जिंद छुटी पई काडो वरी नूर जहान वेचारी वेठी मथो वणंदी हाने जाडे जो नजर कर मौलूद कुरान रहमत जो आवाज चो फट मिड़ी आयो चो सही पर हाने हिकड़ी गाल अजा थी पई उहा केही एडो बाहरों तो यो टीकड़ो बंद थियो पर घर वारो टीकड़ो शल न के शोरे जी तारीख बद
हाँ पो शैतान चवंदो हाली महीनो खन मां गोठ में वञा थो बस कुराड़ियूं मायूं आहिनि अल्लाह इहो टिकड़ो अञा मथो पए ओ भली मौलवीअ जो घर हुजे मुल्ला जो हाजीअ जो पर मायूं थाल जरूर वॼाइनि ताड़ी वॼाइनि अखि थोड़ो सेरो नंढो हे वरी छा चवंदे ख़ुशी मोल साहब असां वटि वॾो दोलो न वॼंदो आहे वॾो कुतो हरामो गुलर अवा वॾो गॾो हरामो खोतो ये वॾो दोल हराम त थाल तबलो ताड़ी इहा बि त हराम आहे न चओ इंशाअल्लाह ख़त्म थी वेंदी कोशिश कंदो न सही अल्लाह तव्हांखे बरकत करे आमीन चो ॾाढा सदको वञाए न क़ुरान करीम जे सुहिणी रहमत तो बरकत तो मुझे मुर्शिद अली मुझे रहबर अली फरमायो तो मां रब जी विरासत रब जी तक़सीम ते राज़िया जड़ी मक्के जे सरदारन ए वडेरन चयो कनात जे भिक में न हो भी मजबूर है अलाए कंहिंखे तो चए बे चौथों दफ़ो तो खाए अरे सतों दफ़ो खाए ये कुरान जे करे कुर्बान थस चओ सही अल्लाह रब सभिनी ते राज़ी थे आमीन तो चो हलो चंगो जो असां मुल्लन तो तो मयार लथी खलक पूरी कोई भी घट न तो करे ऐ अल्लाह तू सभिनी ते राज़ी थे आमीन चो कुरान जे सदको वरी वरी पिया खाओ कोई लेखो ही ना खैरात भी जजिया जलसो भी जजुआ आलम आलम में हिन अल्लाह से तांडो वेहण कबूल फरमाए अज दिल में अहद कयो तो शादी में भी कुरान पढ़ाईंदा से गमी में भी कुरान पढ़ाईंदा अज असां जी हालत बिगड़ल है पर एकड़ो कंदरन में लंघो आ उन मुखे चयो से तां जी त लंघन ते वाइज में ॾाढी कावड़ा पर असां जो रोजगार भी बंद थी वियो तव बाजो शो खैर थाए चेवे हाणे हे डेगियूं आयूं हे वडियूं इहे सुज़किन ते रखी ऐं पोइ इन में ॾेई छॾी कार्ड पोइ जी हे शहर में उनारे में न हलाईंदा आहिनि ॿ रुपया गिलास पोइ नओं हिकिड़ो माण्हू जो टपियो अची यार थकिजे ई नथो सुबुह खां वठी थो चए ॿ रुपया गिलास कंहिं ॿिए चएसि आवाज़ भरियो पियो आहे उहो तो हले पियो अल्लाह तो असांखे रब क़ुरान सां मोहबत ॾे आमीन चओ कुर्स माण्हू थियो हुजूर करीम जे उम्मत में शामिल आयो तवे कलमो पढ़ियो आहे इन जे करे उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे असांजे ज़ुबान ते क़ुरान हुजे चवंदा पिया सोणे अलीअ खे साईं तव्हांजी सादगी तव्हांजी इहा मिसकीनी समझ खां ॿाहिरि आहे एडे वडे कुरैशन जे सरदार अबू तालिब जो पुत्र ऐं फर्जंदो तोखे तो उच्ची जुती आला दर्जे जा कपड़ा को वडो सामान हुजण खपे ओ कलमे पढ़ंदड़ो मुझे सोने अली फरमायो ओ वडेरो खानो भोतारो मां अली अल्लाह जी विरासत अल्लाह जी तक़सीम रब जी दिनल दौलत ते राज़िया गुलबार सोनू अली तो फरमाए तो मां अल्लाह जी तक़सीम ते तवा भी चो असां भी अल्लाह 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 मां जुमला तवा जे सामू अर्ज कया पियो फरमायो मुझे सोने अली लना इल्मु वलिल जुहाल मालू फरमायो जाहिलन के माल मिलियो मां अली के कुरान जो इल्म मिलियो कुरान सोने अली जो नमाज मुझे मुर्शिद हुसैन जी अम्मा बतूल साइण जे उम्र में तहज्जुद भी कज़ा न कयो हे उन्हनि जो सामान दी मस्जिद नमाज कुरान हाने तो जो कम्मा त तू फैसलो कर पंहिंजे जिंदगी में पो जड़ो पासो वठे अज तुझे हवाले कम्मा पर खुदा जो नालो तो फैसलो सही कयो हयात जो भरवसो ना है मता कब्र क़यामत में तोखे को बियो मामलो नजर में अचे पो हाय पी विंदी हुई पी विंदी अज वक्त थी रब के राजी कर मौलाना उलमा लिखवा जे जो तुझे अखिन में ना पानी जो कतरो रब जे खौफ में किरी पे तो वो भी जहन्नम जे बाह के विसाए छडी दो
पर क़यामत वारे ॾींहुं मामलो ॿियो हूंदो। उते पाणीअ जा कतरा पूरा वरी कढ रत शुरू थई अखियुनि मां एॾो पाणी अचे जो ॿेड़ियूं हलनि त बि रब कोन राज़ी थींदी। अॼु रब मोहलत ॾिनी थी। क़ुरान बि नबी बि आलिम बि हे दीनदार पैगाम दर दर ते पुॼाइनि पिया। तबलीग वारनि को ॻोठ न छॾियो आहे। अल्लाह जो नालो खयूं सभु घुमनि पिया। हाणे तुंहिंजे हवाले कमु आहे त हिन शइ खे क़बूल थो करे या हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढी थो छॾे। फ़ैसिलो तकड़ में कर मतां मौत ओचितो अची वञे। मां उम्मीद थो कयां त असीं फ़ैसिलो सुहिणो कंदासीं। आमीन चओ। वण बि मुंद ते पियो करे अञा लथाई मसइनि त माल कुहाड़ियूं बकरार धनार जल्दी कयो कपियो त कणक कयो। चओ न साईं हिकिड़ा पाणीअ ते बीठा आहिनि हिकिड़ा ठाहिनि पिया ॿिज पिया अचनि भाण पिया अचनि हर शइ मुद ते पियो करे। पर ॾुख इहो आहे जो निमाज़ ऐं क़ुरान ऐं रोज़न ऐं चङनि कमनि जी मुद वञे ई पई चढ़ंदी। कॾहिं वार कारा हुयई अॼु अछा थी वई। कॾहिं अखि जी दीद चिटी हुयई अॼु तोखे 7 नंबर जो चश्मो आहे। कॾहिं कननि सां ओ 7 किलोमीटरनि खां आवाज़ पियो ॿुधे अॼु पुट जो आवाज़ बि न पियो ॿुधे। कहिड़ो ॾींहुं ईंदो जो नमाज़ पढ़ंदो? कहिड़ो ॾींहुं ईंदो जो हुज़ूर जी सुन्नत रखंदे? कहिड़ो ॾींहुं ईंदो जो तूं रब जे दर ते ईंदे? कहिड़ो ॾींहुं ईंदो जो क़ुरान खे भाकुर पाईंदे? उहो ॾींहुं कहिड़ो ईंदो? अल्लाह तू राज़ी थी। आमीन। अल्लाह तू राज़ी थी। आमीन। इन जे करे त क़ुरान करीम में मुझे मिठे रब हिकिड़ा जुमला चया आहिनि। ॿुधाया तवज्जो पूरो आहे। या अय्युहल इंसानो या अय्युहल इंसानो मा गर्रक बिरब्बिकल करीम। खोलियो कुरान खोलियो। फ़कीर मौलूद चयो त इंसान बणाए कहे रब लख थोड़ा कहीं कि न कोन। या अय्युहल इंसानो मा गर्रक बिरब्बिकल करीम। अल्लाह करीम हिन पंहिंजे बाने के मयार पियो ॾे। इंसान मयार पियो ॾे त मां तोखे केॾो सुहिणो करे केॾी इज्जत वारो मान वारो शान वारो मर्तबे वारो करे तोखे पैदा कयुमि। तोखे लाइ मेवा फ्रूट अनाज पाणी खीर खंडरू शरबत तुझे लाइ मां रब वॾा इंतजाम कया। रात जो सुम्ही बरेलियूं हेठों मथों सवड़ ॿ विहाड़ा मथनि ॾऊं ॿाहिरि निकिरे त 2 गाॾियूं इंतज़ार में। रब तो फरमाए मां तुझे लाइ एॾा वॾा इंतजाम करे मां रब तोखे सुहिणो बणायो। मां गर्रक बिरब्बिकल करीम। माना कयो इन जुमलन जी माना कयो तवज्जो आहे। रब तो फरमाए केडी इज्जत ॾिनी माए केॾो सुहिणो बणायो माए केडी तुंहिंजी ख़िदमत थी अमड़ जे पेट खां वठी। सची ॿुधायो अल्लाह से कंहिंखे बुख मारियो? हाणे त चवे पियो खबी बि कयां सजी बि पोइ पेट पलंदो। हाणे त चवे थो तोर माप में ठगी कया पोइ रिज़्क में बरकत पवंदी। हाणे त चवे थो व्याज खावा ऐं जुआ जा अॾा हलाया पोइ बरकत पवंदी। हाणे त चवे थो ॿिन खे विढ़ाए ऐं पोइ पैसा कमाया पोइ बरकत पवंदी। पर क़ुरान थो चवे अल्लाह सही फरमायो अमड़ जे पेट में वरी ॼमण खां पोइ नंढपण में तुंहिंजी ख़िदमत कंहिं कई? मौलाना मां दावा सां तो चवा कौम जे सरदार नवाब भोतार इंजीनियर क्लार्क सूबेदार डीएसपी एसपी तुझे वक्त जे बादशाह जी एड़ी खिदमत न पई थे जेका मासूम बार जी पई थे।
न लापारे करण जड़ो, न रोंपी हण जड़ो, न नौकरी जड़ो, न कलम हलाने जड़ो जो इनके को मुंशी करे बियारे नडड़ो आ रुमाल में पोतड़े में ई कुराड़न बद्धो दस पैर पैर ते दई हथ हथ ते दई जण खून जो जवाबदार आ वरी सुबह जो खोले करे 7 किस्मन जो तेल इन जे मथे के पेट के दुन के छाड़ी के ओ इन जे गिटन के जंगन के मट माटा कुराड़ी दादी हथ कढे त नानी संबरी बीठिया नानी हथ कढे त दाई बेचारी अल्लाह खातर ए खातर बाबा कान का खिदमत दाई जी थी न बेचारी जी उहा जुदा पे खिदमत करे अमड़ियों न्याणियों अदड़ियों भेनर जुदा चुंबड़ियों पयूं इहा खिदमत तुझी केर पे कराए सदको रब तुझे नाले तो इन नंढड़े बारड़े इन नंढड़े मासूम जी एडी वडी संभाल अल्लाह पे कराए अज तवा के रब सदे पियो त रब जे सदते न पियो वञो गोठन में लियो पाइजो होटलन ते मानू घणा रोडन ते मानू घणा गिटन में मानू घणा मस्जिद जी हाज़िरी वठो त असा के दुख पियो थे त जमायत थोरड़ी पई नजर अचे आखिर मुसलमान केड़ो डी इंदो जो तवी नमाज पढ़ंदा नमाज कंजो सडा ॾाढा ॻाल्हायो तोड़े बिरादरी जा सड चने एकड़ो अञा उथियो ई मस बे गाड़ी चली बियो उथियो ई मस टियों आयो टियों वयो ई मस चौथों आयो सभिनी जे हथ में कार्ड आ बाबा 18 नवंबर ते फलाणे डी ते तोके कांड 12 बजे पार्टी आ हाणे एकड़ो मानू 4 सद एक डी ते हाणे खो तैयारी आ पुट वडा जी सही हेने सद ते तोखे वणणो आ फलाणो बियो नंबर हेडे तोखे वणणो आ बाकी बिन के घुमरो मा पाण सो देई चा हजार भी लिखराइंदो सभिनी सडन ते ए भक्त बिरादर ते वनी करे पहुंचंदो मा तवा को पुछांदो रब जे सड जो एतरो भी हक कोने मौलाना फैसलो कर सुबह जो अंगारे ते बकरी या ढगी काए ए पिड़िए ते पे वनी 7 बजे जो पुगल 4 बजे ते उभो बीठोई के सोफा के सेट के कुर्सियों तुजला रखूं थऊ त ठई वे मजे सा पोवर गिराक अचन तो दे बकरी घणे दी दे छेणन में पेशाब में ए पोतड़ा रुमाल ए सजा बुत भरिया प्यान ते भी पीछो आए तो 5 रुपया बचन के 20 रुपया बचन के 200 उते बीहण कबूल पियो करे हेडे वणन में बीहण कबूल पियो करे हेडो लापारे में हेडो तू बीहण कबूल पियो करे बिरादरी जे सडन में तू पूरो पियो वने को वडो मानू तो न्यापो मोकले त 11 अच जाए त तू रात जो 4 बजे बंगले जे बाहरों वेठो नुसाने अल्लाह जो सद थे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर पो मा शो न सलाम कया करबला जे सैयद के चो सही चो पो मा वरी मोटी मोटी शो न उन शहीद जो जिक्र कया जह जे सामू बचड़न जा जनाजा रत में पिसल नजर आया पर पीर हुसैन नमाज न छड़ी चवण वारन चयो त हिते नमाज किए पढ़ी सकंदे ये तो जमीन हमवार काने नमाज जे लाए सदको वञा मुंहिंजा सोना हुसैन तुझे कदमन जे जुत्ती जे मिट्टी जे दज़तो छो न वञ जे सदको जंहिंजो नालो भी मिठो मुहम्मद रखे जेंदे जमण का पो कन्न मुबारक में बांग भी मिठो मुहम्मद दे जेंगे कुलन ते भी मिठो मुहम्मद घुमाए वाह जो थन इनन मानुन मल्हाई चो चो असा तो समझो ही ना है करबला जी सजे जंग के ए तारीख के वेठा तो मानू हंपोशु हणन वेठा तो समय हणन समझो भी थी त करबला हुई छा हेडे अचु न हिन जमायत जे जलसे में तो बगालियो समझ भी ए खयू भी वञो आया जिम्मेवारी सा तो चवा सजी दुनिया जे बुजुर्गन वलियन पीरन मौलविन जा सजदा हिकड़े पासे मुझ हुसैन जो करबला जो सजदो मथे आ
अज तो मस्जिद में नमाज जीअरे जन्नत आ बिजली ना है तो सोलर सोलर ना है तो बैटरी पानी बाहरों नलके में नलको टोंटियूं लगी पयूं आहिनि शहरन में तो एसियूं लगी वयूं आहिनि पर करबला में हिक भी सहूलत कोन ही तभी मुझे सोने रसूल जे ॾोटे नमाज के तरजीह ॾिनी मां उम्मीद कंदुमि त अॼु जे जलसे में इंशाअल्लाह के 10-20 माण्हू इरादो नमाज जो करे छॾींदा हाँ सही चओ चओ इंशाअल्लाह नमाज कहीं जिया असा कहीं जाओ ये कायनात कहीं जिया इन कुरान ए नमाज जे मथां तो मुझे महबूब मिठे मोहम्मद करीम वडियूं तकलीफूं बर्दाश्त कयो वडियूं तकलीफूं कबूल कयो किथे मिठे मोहम्मद जा दंत मुबारक शहीद किथे मिठे मोहम्मद जो चाचो अमीर हमजा शहीद काथे मिठे मोहम्मद जो सहरो हजरत उमर शहीद काथे जाटरा हजरत उस्मान अली शहीद काथे डोटरा हजरत हुसैन जेड़ा जवान शहीद ए कुरान वडी मेहनत तकलीफुन सा अज तुझे गोठ में पहुतो जो इन कुरान सा निभाईंदासीं नमाज सा भी मिठे मोहम्मद जे सजे दीन सा नौजवानो पैंजी जिंदगी के तमाशन में खेलन में मलाखड़न में होटलन जा सिंगार न थियो मस्जिद जो सिंगार थी तो मुझे महबूब फरमायो जेको मस्जिद में थी आयो वो जन्नत जे बागन में थी आयो सोने अली फरमायो फरमायो जाहिलन के माल मिलियो मां अली के कुरान जो इल्म मिलियो असां तो ॾाढो खुश आहियूं चओ अल्हम्दुलिल्लाह भली सॼी दुनिया कुछ भी चवे असां 100% मुतमइन हूं त हे मिठे मोहम्मद जो सामान हे सोणन सहाबा जो सामान हे मिठड़े अली ऐं मिठड़न हुसैन साईं ऐं सदको वञा करबला जे शहीदन ऐं वलियन बुजुर्गन तो हे उन सभिनी जो सामान आ जंहिंखे असीं सीने सां लगायो आ जंहिंखे असीं नापरन जे जलसे में टेबल ते रखी करे महफिल जो मोर बणायो आ हाने चो तो पूरी जिंदगी यारी रखंदा से तो कुरान ऐ अल्लाह सब बाना इरादो कई बैठा थी कबूल करण वारो तू है मुझे सोने अली फरमायो जाहिलन जो मालो ऐ दौलत दुनिया मिल्कियत अल करीब फना थी विंदी पर जेको कुरान मां अली के मिलियो आ यो क़यामत ताईं गडु जेके मरी विया आहिनि ॿ टे ॾोकड़ खणी विया आहिनि उन्हनि जो को नालो ॿुधायो त क़बर ते वञी करे को दीदार त करे चऊं न किरोड़नि जा माल ठाहियूं फैक्ट्रियूं पेट्रोल पंप सीएनजी फ्लोर मिल शुगर मिल 1,500 एकड़ जमीन कारखाना हर रोड ते पर जॾहिं मरी विया त कफन जूं ॿ चादरूं उन इलाके जो फकीर ऐ को गरीब ऐ कुड़मी भी मरियो तो उनके भी बच्चा तरह रुपयो हो भी न खणियो रुपयो गरीब भी न खणियो कब्र काने माप हुन जी भी कब्र काने माप गरीब जी भी जनाजे जो दुआऊं जेड़ियों वजीर जो सरदार जो खान जो तेड़ियों दुआऊं गरीब जो ऐ मिस्कीन जो को फर्क आए तो थी करे बुधायो मां तो वाज सफा सौलो करना आयो तो जी तवा के समझ मचे अबा को फर्क पोहे 5 मिनटन जी जिंदगी आ चंद घड़न जी हयाती आ जेके बटे डोकड़ हिन त तारा दांत जेडा जेकरे कहे बटे पैसा इन 12 हिन तो वो पंहिंजे ॾाॾंग में नानंग में मिट्टी करण लाइ तैयार कोने मां थोड़ो वाइस एॾो बि ॾींदो आहियां घुमरो मता चो तो विसरियो जिस विसरंदो ना है एॾे न वीचारो गरीबा मारोट गरीबा पुफाट ए सौट वीचारो मिस्कीन माण्हू 2 ॿार हुयसि उहे बि कर्ज में हलियायसि हाणे ॻोल्हींदो त को सणभो घर हुजे छोकिरी बि उते जा छोकिरो बि उतां पढ़ाया मरो हाँ वारो कर हिम्मत कर सणभा घर गोले तवज्जो आहे अलाए कोने तवज्जो कयो तो मार जो कया मुझे महबूब फरमायो जेको मिटन को मिट्टी टोड़े असां मो ना है
यो वाइज भी हिन जलसे जो हिस्सो थी मता को तो के राय वने दौलत दुनिया ते नजर न कर खुल्क शराफत ऐ खानदान ते नजर कर त ही केड़े किस्म जो खानदान आ मुझे सोहणे हजरत उमर वट हिकड़ो पीउ पुट जे लाए आयो से पुट ना फरमाना हजरत उमर फरमा सजा था जऊं से पुट चयो से बगालियो मुंजू भी बुधो अबे भी मुसा घट न कई तव समझो था ना अबे जा भी हक है न त औलाद जा भी फरमायो तो तवी शादी कयो पर खानदान दिसो इज्जत अजमत दे नजर कयो बेपर्दगी जो बेहयाई जो उरियानी जो माहौल आ त भजी पासो कर इज्जत गैरत जो मामलो आ त भली मिस्कीन आ सद करे पुट भी पढ़ा सद करे न्याणी भी दे से इयो अमल हित कर मिठो मोहम्मद रोजे में राजी अल्लाह ते राजी पैसो साथी तो आ दुनिया दौलत जी खुदा वटे मशर जे पर जेतरी इज्जत हो जा तो खुदा काफरन के पानी जे ढुक लाए सिकाए हां पर खुदा वटे दुनिया जी इज्जत खुदा वटे इज्जत हिन सोहणे जी एगरो गरीब साहबी आयो मुझे मिठे मोहम्मद जे खिदमत में खल हथ जी भी सख्ता मिस्कीना गरीबा पोरियो साईं जन फरमायो पुट छा कंदो दे पोरियो शादी बादी कई थी के कोन साईं कंते हां साईं साईं जन पैगाम दिनो सच्ची गाल याद मां इन कनात जे परे गोड़ मो रत डाडो थियो पर मां हलाया तो वाइजो छो थोड़ो सुरी वजन पंज विखान यो ठक ठक भी ते गालायण भी ते थोड़ो छड़ो अञा एडी रशा जा सुबह जे तवज्जो हेडे के तो मार दो कया साहबी तो फरमाए से कबूला हुजूर पैगाम दिनो वन केड़ा लेखान ता हालो कम हले पे बिरादरिया मता को दोस्त रुसी न पे तो मुलो फेरी फेरिया साडे तो अचे हालो ठीक आ दे के बेचारे जी वडी नजर आ ना हेडे मामले में कह के थोड़ो भी चबो ना त रुसण भी मानन जे खीसे में हालो ठीक आ दा माशाअल्लाह तो हिते अची कुर्सी रे भिक में कयो भी लेखो कोने रुसे कोई ना अल्लाह सभिनी से बरकत करे आमीन चो ए मौको एड़ो आ से खैरात में शादिन में त खास करे मानू बबुर दे मोह कंदान मां त न गाइनो में छो न खाइंदे पोवर जेके गालियो कंदो वे बुद्ध त सही हो ना पो बेचारो शादी वारो खैरात वारो पटको भायर न्याणियों मिट माइट कुरान मौलवी अदा हाने जेके थियूं से थियूं हाली खा तो परियो दिसंदो माए हाली दाल अल्लाह से सभिनी के मोहब्बत दे आमीन चो डाडो सच्ची गाल ये तो जलसो भी मोहब्बत जो आ तमा अर्ज भी कयूं वना रंज किंज हिक बे सा थोड़ी घणी या अज हिक बे के माफ कंदो अल्लाह ता के माफ कंदो अबा जनाजे माल न चोंदा जनाजे माल अदा इन दे केंडो कर्ज आ तो बुधायो हिक गाल या बे नंबर में के रंज रो सामुआ तो वो भी माफ करे छडे पो इतजे करे चवे मरण महल त हाने छोन तो बविखा खणी वने अदा कठाई कठा जेके थियूं से थियूं पर मुके दुख थींदो आ दिसंदा हूं मिट मिटन गो भायर भायरन गो ओ रिश्तेदार रिश्तेदारन गो कोह परे बिठा हन ए कुरान ए मिठो मोहम्मद तवा दे मोहब्बत जो पैगाम खणी आया ने एक बे सा रुसो न दिल दिल में फैसलो कयो खुदा खातर एक बे के माफ कयो इरादो करे छडियो जवान न्याणियों जवान पुत्र उन्हन के माल सा पढ़ाए करे रसूल जी सुन्नत पूरी कयो तो मिठो मोहम्मद रोजे में राजी अल्लाह अर्श ते राजी वडी बीमारी थी भैया पुत्र जी साईं वन फलाणो साहब भी थी मुझो उन वट न्याणी आ उन के पैगाम दे तो वा तोखे दे पैगाम पहुंचियो साहब भी टुकायो भजंदो खुशी में साहब निकरी आयो पैगाम दे नहीं हुजूर मोकलियो आ सुभान अल्लाह तो वट न्याणी आते आहे के मुखे नबी घोट करे मोकलियो आ सदको वञा हुजूर जे गुलाम ने मिठे मोहम्मद जे आशिकन परवानन बस छड़ो एतरी जो मां न्याणी रोंदरो ये थोड़ो बात टुकाणी बस एतरी गाल भलिया ए मुखे डाडी गाल वणी वई अंदर टपियो त न्याणी भी का कड बीठी अची अंदरों बाबा केर हो न्याणी रसूल जो पैगाम हो सहाबी हो
तुझे ला मुर्स करे मिठे मोहम्मद मोकलियो आ इन इलाके जा गयूर मुसलमानो न्याणी जो मुर्के खिले खुशी में मापे को न बाबा तकड़ो वन मोटी न वने मां तो खुश नसीब न्याणी हां जो मिठे मोहम्मद घोटू करे मोकलियो मो जेड़ी न्याणी त हिते बी केर थींदी जने नबी पे मानू मोकले असां दे को इंदो त चिड़ी विंदा से गारड नहीं चार नहीं गारड नहीं पाण जो पणियो वेठो ही बटे बार कढी वेठो ही उते गार कोने तोखे को चवे त गारा लख शुक्र कर अल्लाह जो जे करे को पैगाम मोकलई त पाण में वार विछायूं न त जो हालत ही आहे एकड़े जलसे में मौलाना एकड़ो मानू उथी बीठो दिलेरी के शाबाश दिलेरी के उथी बीठो मुके जे मौल साहब मा तो जी जे न्याण ने वहाण वारन ते ता वाइजन जी वडी कावड़ा मुके जे तू त खास करे ठीक हो इयो खयो पर मोट न्याणियों हन ट्रे ये सब मिट माइट जलसे में वेठा आइन जेको पंहिंजे पुटन जे लाइ वठे निकाह तू पढ़ियो ए पो वञ रोई करे ची मौलाना खुदा दिसे दो त मा हिक हिक जे दर ते वियो को वठे कोन थो हाने ये फेसबुक का इंटरनेट मोबाइल डिश ए फिल्म अची आन हाने शोरा होश में कोन पी भी बेचारो वस करे तो पर मञण वारो कोन मायने जे करे हाने वाइज वरी नौजवानन के भी कया दो अल्लाह जो नालो तो सियाणा थी खैर हाने मोटी दाचो वरी पंहिंजे वाइज ते मार पे कयो ही रहमत वारो कुरान ए वडी मंजिला करे आयो चओ सही ए वडियो मंजिलू ए वडियो तकलीफुन जा रस्ता इंतहाई ना खुशगवार रस्ता यो कुरान पार कंदे कंदे अज तुझे मस्जिद में अज अवाजे जलसे में पढ़ियो पे वने इन कुरान जो भी कदर कयो ए नमाज जेका मिठो मोहम्मद रब का मेरा जवारी रात इन उम्मत ला वठी आयो इन नमाज जो भी कदर कयो चौ कंदा से चौ डाडिया हां ही भी चो त जेके न कुरान ए नमाज ए दीन जे इल्म ए तालीम के झंग जर में पहुंचाइन पिया आलिम तो उन आलिमन जो भी कदर कंदा नबी से फरमायो त आलिम नबियन जा वारिस हन छो त उनन नबियन जे वरसे ओ इन कुरान हदीस के सीने सा लगाए अल्लाह तू असा के कदर दे आमीन चो काडे भी न धिका खाओ कहीं भी दर ते न वनो उन दाता रब जे दर ते अचो जे जो दर 24 कलाक खुलिया अबा कहीं अबे अमड़ के 4 पुटड़ा घणा टिन के सोहना सुठा कपड़ा फणी सीध तेल सुरमू लगला पर हिकड़ो जा कपड़ा भी मेरा बदन भी मेरो त अबे अमड़ जी नजर सिधी उन बच्चे ते पौंदी जेको मेरो आ त इहो कहीं न कहीं नमूने सा साफ सुथरो थी करे अग्यों अचे बुजुर्गन फरमायो त अल्लाह जी नजर भी गुनाहगार बाने ते आ त इहो एड़ो थी पए जो जी मुजा नेक बान तवा गणती न कयो तवा हाव न लायो तवी दिल न हारियो त असांजी को बुधंदो अलाए कोन कुरान तो फरमाए कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम बियो दिल में आदु कयो कहीं जो हक कहंदे रहला अल्लाह की हाजिर नाजुर समझी अदा कयूं सुभान मौत इंदो पो तुझा पोया खबर हुजे न भी अल्लाह करे कहीं दियन बाकी दींदा त कोन पर जो खबर ही ना है तो पो तो शुक्र जा नफिल पढ़ंदा रब चंगू जो शिपटारी आए कोने हे त खणी मानू चौंदा न मौलवी साहबन के त सही ऐलान कयो त कहीं जो कर दिल थोड़े हाँ बो भी ऐलान कयो मौलवी जेके जनाज़ो पढ़ायो तब मरहूम दे कंजो कर्ज आ तभी बुधायो ए जे मरहूम जो कंदे इते न ता गालायो तबा
कई मौली साहब जो रोड ते मदरसो पोइ जनाज़ो आयो जॾहिं सिफ़ा बदिजी वियूं त हिकिड़ो माण्हू उथी बीठो चइबो जनाज़ो न पढ़ो मुंहिंजो इन ॾे लख रुपयो कर्ज़ आहे फ़कीर बि अची वियो आहे बसि मुंहिंजो वक़्तु पूरो आहे जनाज़ो रुकिजी वियो हमरा बीठो हिकिड़ो को रस्ते में गाड़ी झले जनाज़ो जो ॾिठई त जे मां बि पढ़ा उहो नओं माण्हू उहो कोन बिरादरीअ जो न मिटी माइटीअ जो सो पुछई बाबा छा ॻाल्हि आहे छा मसइलो आहे चईं हिन ॾे लख रुपयो कर्ज़ कढी हमरा बीठो आहे हाणे हा को करे त जनाज़ो पढ़ो हुन खीसे मथो आयो त नमाज़ पूरी कयो लख मां थो ॾियां जनाज़ो त पढ़ो मुसलमान आहे जनाज़ो पढ़ो लख कहिड़ी ॻाल्हि आहे जनाज़े जी नमाज़ पूरी थी तो वो सागो शख्स वरी उथी बीठो जे पहिरियों चयो त मुंहिंजो इन ॾे लख आहे चई बीजो झटि अञा कढी संदे खीसे मां लख रुपयो चई मुंहिंजो इन ॾे लख कोन्हे इन जो मूं ॾे लख हुयो पर मूंखे ख़बर न हुई त मिट केरु अथसि इन जे करे इहा अटकल कयमि त ख़बर पए त वारिस कहिड़ा आहिनि त उन्हनि खे लख ॾियां सो वारिस इहो आहे जंहिं लख ॾियण जी कई आहे मां इनखे ॾींदुमि अची सौटी सौट उथिया मां सातवा फाटरा मारोटा हूं मरे पियो हिॾकियूं त रत ॾियण लाइ न पियो वञे अस्पताल ऐं मरी वियो त 3 ॾींहं तॾहिं में वेठो आहे त वेले खे धकु ॾियां छो वेठो मुंहिंजो मारोटो मारोटो त घर मर संधी मानी खा हिते को मिट माइट वेलो करे जॾहिं वेसो विकिणे 70 ॼणो वेठो आहे और कल जड़ी मरे पियो कर्ज जे लाइ वेचारो घुमे पियो तो को 100 रुपयो न पियो ॾे आए कोने पो जो सब उथिया तो हुन चयो मां जहिड़ो न कयो हुन रस्ते वारे चयो मां बि हला दो ता पाण में लख विरहायो अॼु अध कयो त जंहिंजो जंहिंजे हक़ आहे सॾे करे ॾींदासीं मां हलंदे वाइज़ में इहा बि ॻाल्हि करणु ज़िम्मेवारी थो सम्झां आलमनि जो हक़ अथव किन ॾे रहियल आहे किन अदा कयो आहे अॼु अहद कयो त कॾहिं बि मौक़ो ईंदो आलमनि जो हक़ बि अदा कंदासीं अल्लाह हिन मुल्क में क़ुरान ऐं सुन्नत जो कानून नसीब फरमाए अदे गुलबहार जे ओ इन मेहनत के खैर खैरात के जलसे के अल्लाह से कबूल फरमाए ऐं तव्हां फ़कीरनि मिस्कीननि ग़रीबनि जी हाज़िरी अल्लाह कबूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह इन जलसे के कबूल फरमाए आलम सुहारा भी साईं अब्दुल जब्बार हैदरी जी भी झलकी नजर आई अची वियो न ॿिया बि बुज़ुर्ग अची विया न आलमनि जे हक़ जी वज़ाहत अहिड़ी थियल धन जो सिज खां वधीक रोशन अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ ॾींदो आमीन चओ साईं तो वज़ाहत वज़ाहत चिटी आहे बाबा आलम था हिन क़ुरान जे करे लड़नि चओ से कंहिंजे करे चो इंशाअल्लाह कुरान वारन जेके कुरान वारन जो साथ दींदा से इज्जत जिल्लत हयाती मौत जो मालिक अल्लाह को साईं मौलाना अब्दुल गफूर साहब को ताकर विहारे सामू अची जान हां